नाज़रीन, मेहर में तेज़ रफ्तार कोच जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नींगर फोत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर रियाज़ चांडियो खां। जी रियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, मेहर में इंडस हाईवे ते सिटी होटल जे भरिसां इंडस हाईवे रोड आहे, जिथे मुसाफ़िर कोच टक्कर हयो आहे मोटरसाइकिल खे, जंहिंजे नतीजे में 15 वरनि जो नींगर आहे अल्लाह बचाए कोसो जेको शहबाज़ कॉलोनी जो रहवासी आहे ऐं उहो उते मौक़े ते ई फौत थी वियो। जॾहिं त मेहर पुलिस पहुची ऐं कोच खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो ऐं उन खां पोइ पुलिस जो इहो चवणो त असीं डॉक्टर जेको ड्राइवर आहे उनजी ॻोल्हा में जारी आहियूं। जॾहिं त जेको नींगर फौत थी वियो उनजो लाश तालका अस्पताल मेहर पहुचायो वियो, जिते उनजा वारस बि पहुची विया ऐं तालका अस्पताल मां लाश जो पोस्टमार्टम थी रहियो आहे, जेको उनजे घर में वेंदो। जॾहिं त तालका अस्पताल जे भरिसां ई बिल्कुलु उनजो घर हुजण जे करे उनजा घर जा भाती तालका अस्पताल मेहर पहुची विया, जिते ज़ारो कतार रोई रहिया हुया ऐं उते शाम ग़रीबा वारा मंज़र हुया। जी रियाज़, अवां जी महिरबानी।